अस्सलाम वालेकुम। पंहिंजे वाइदे जे मुताबिक़ मां अॼु तव्हां सां पंहिंजे ॾाकण जी डेकोरेशन शेयर कयां थी। हिन पूरी भित ते मूं फ्रेम हणी कंप्लीट कया हैं। अपने वादे के मुताबिक मैं अपनी सीढ़ी की जो डेकोरेशन है वो आपके साथ शेयर कर रही हूँ। ये दीवार खाली थी, अभी मैंने इस पे सारे जो है वो फ्रेम्स लगा के कंप्लीट कर दिया है। और ये पूरे फ्रेम्स जो है वो मेरे और मेरी बेटी के बनाए हुए हैं। ये सारे क्रॉस स्टिच की एम्ब्रॉयडरी है। एक दो फ्रेम हैं जो दूसरे स्टिचेस में बने हुए हैं, बाकी ज़्यादा जो है वो क्रॉस स्टिच है। कुछ फ्रेम आहिनि ॿ चारि जेके ॿिए कंहिं भर्त सां भरियल आहिनि या ॿिए कंहिं कम में ठहियल आहिनि, न त बाक़ी सभु फ्रेम्स जेके आहिनि उहे जेके आहिनि क्रॉस स्टिच में ठहियल आहिनि। हमेशह खां मूंखे घर सजाइण जो तमामु घणो शौक़ु रहियो आहे। नंढे हूंदे मां गुॾियुनि जा घर ठाहे सजाईंदी हुयसि ऐं पोइ वॾी थियमि त अम्मा जो घर, पोइ जॾहिं पंहिंजो घर ठहियो त उन में बि मूं कॾहिं बि का कसर न छॾी आहे। घर बदिलबा रहिया आहिनि। हीअ असांजो हिन महिल रिसेंट घर आहे जेके मूं पंहिंजे पसंद के हिसाब से, पंहिंजे शौक़ के हिसाब से डेकोरेट किया। तो घर सजाना मेरा एक जुनून है, मेरा शौक़ है। बचपन में मैं अपनी गुड़ियों के घर सजाती थी, फिर अम्मी का घर, फिर मेरा अपना घर। ये देखें, ये फ्रेम्स जो हैं वो मेरे एम्ब्रॉयडरी किए हुए हैं, जो कि क्रॉस स्टिच में नहीं हैं। ये कोई 20 साल पुराने होंगे। ये 20 साल तकरीबन पुराना 2 फ्रेम्स आहिनि जेके मुंहिंजा भर्त भरियल आहिनि ऐं ही क्रॉस स्टिच न आहे। ही सॉटन स्टिच, फर्न स्टिच ऐं अहिड़े क़िस्म जा ॿिया डिफरेंट स्टिचिस ठहियल आहिनि। उन खां मथां जेके लॻियल आहिनि ही क्रॉस स्टिच में आहिनि। हे मुंहिंजी धीअ जा ठहियल आहिनि। 4 फ्रेम्स जो ही सेट आहे पूरो गुलनि जो। उन खां मथां ही क्रॉस स्टिच, ये मेरी बेटी के बनाए हुए हैं। ये 4 फूलों का एक सेट है। और उसके बाद ये देखें, इसमें उसने चमकीला धागा भी इस्तेमाल किया है। ज़री, कलाबत्तू भी कहते हैं, ज़री, गोल्डन थ्रेड। ठीक है, तो हिन में हिन चमकीलो धागो तव्हां ॾिसंदो तव्हांखे नज़र ईंदो त हिन भर्त में हुन इस्तेमाल कयो आहे। ऐं उन खां सवाइ ही मथे ही मुंहिंजो ठहियल आहे। ही पेंटिंग आहे, ही एम्बोस पेंट सां मूं पेंट कयो। ये मैंने एम्बोस पेंट से पेंट किया था। इसके साथ में जो लगा हुआ है ये भी मेरा एम्ब्रॉयडरी किया हुआ है। ये भी तकरीबन 20-22 साल पुराना है। इसमें मैंने, ये क्रॉस स्टिच नहीं है, ये डिफरेंट टांके हैं जिसमें मैंने मुख्तलिफ मुल्कों के जो है लोग एम्ब्रॉयडरी किए हैं। इसके नीचे ये भी मेरे बनाए हुए, ये तकरीबन 26-27 साल पुराने फ्रेम हैं। ये एक हाउस और एक ये हाउस और एक ये हाउस, ये तीनों मैंने एक साथ ही एक वक्त में बनाए थे। इन पे कोई डेट वगैरह नहीं है, ये मेरे बनाए हुए हैं। तो उसके बाद ये फिर 4 फ्रेम्स का सेट है फूलों का। ये मेरी बेटी का बनाया हुआ है। ये क्रॉस स्टिच में पैच वर्क, ये मेरी बेटी का बनाया हुआ है। तव्हां ॾिसंदो क्रॉस स्टिच में ही पैच वर्क थियल आहे। जनरली जो कमु आहे, इहो मुंहिंजी धीअ ठाहियो आहे। इन जे मथां ही मुंहिंजो ठहियल आहे, इन ते डेट भी लिखियल आहे। ये मेरा बनाया हुआ है। फिर बाद में हमने डेट्स डालना शुरू की थी। यहाँ पे डेट आप देख सकते हैं। ये मेरी बेटी का बनाया हुआ है। ये मेरी धीअ जो ठहियल आहे। पोएम आहे टाइम। अच्छा, हिनखे ही जो क्लॉक जो डिज़ाइन कंहिं ॿिए हंधा मिलियो हो, पोएम कंहिं ॿिए हंधा मिली, बॉर्डर हिन पाण क्रिएट कयो ऐं ईअं हिकिड़ो हिन फ्रेम ठाहियो। ये जो घड़ी की जो तस्वीर है ये कहीं और से उसको मिली थी, मैगजीन से। नज़म कहीं और से मिली, बॉर्डर उसने खुद बनाया और इस तरह से ये एक जो है फ्रेम बन गया। उसके बाद इस तरह से ये अलग अलग सिंगल भी जो कहीं से भी हमें अच्छे लगे वो हमने बनाए हैं। ज़्यादातर जो है ये मैगजीन से लिए हुए, किताबों से लिए हुए। इसमें हमारी अपनी कोई तख्लीक नहीं है, हाँ मेहनत हमारी ज़रूर है। फिर ये कप्स हैं। ये पहले भी मेरी एक वीडियो में आपने देखे होंगे, कुछ बर्तन और कप्स के जो हैं डिज़ाइन, ये मेरी बेटी ने बनाए हैं। अच्छा, इससे पहले कि मैं ऊपर चलूँ, आगे बढ़ूँ, मेरे राइट हैंड पे ये वॉल में आपको दिखा रही हूँ। मेरे लेफ्ट हैंड पे इस तरफ 2 फ्रेम और लगे हुए हैं। ये देखो, ये मेरे बनाए हुए हैं। और ये फ्रेम जो है ये बॉक्स की तरह मोटे बने हुए हैं, डब्बे की तरह बने हुए हैं। ये दबा ठहियल आहिनि फ्रेम्स आहे, मुंहिंजा ठहियल आहिनि। ही फॉइल वर्क आहे। टिन फॉइल मां ही कोई मां सम्झां थी 28-30 साल पहिरियों जा ठहियल गुल आहिनि, जेके अॼु बि ओढ़ाई सुहिणा ऐं चमकदार हैं। 28-30 साल, मुझे प्रॉपर याद नहीं है, इतना ही टाइम हो गया है कि ये मैंने बनाए थे टिन फॉइल से।
और ये अभी मैं इसकी एक वीडियो बनाने वाली हूँ इन फूलों की, मैं इंशाल्लाह सिखाऊंगी, ये शेयर भी करूँगी। तो ये लेफ़्ट साइड की जो वॉल है इस पर ये इतनी सी जगह थी, सिर्फ यही स्पेस है जिस पे मैंने ये 2 फ्रेम्स लगाए हैं। फिर वापस आते हैं इस तरफ, वापस हिन भित ते अचूं था। ही तव्हां ॾिसो, ही सर्किल में ही गुल आहिनि, ही मुंहिंजी धीउ जा ठहियल आहिनि। उन खां पोइ सर्किल में ही 4 मौसम जहिड़ा आहिनि, सीनरीज़ आहिनि 4, इहे मुंहिंजी धीउ जा ठहियल आहिनि। उन खां पोइ टी कप्स मां तव्हांखे ॾेखारे चुकी आहियां। हीअ बि पिक्चर पहिरियों जेके आहिनि वीडियो में शेयर थियल आहे, ऐं हीअ पिक्चर बि डिटेल सां मां शेयर कया। हीअ मुंहिंजी ठहियल आहे, जंहिंमें हिकिड़ी हाउस वाइफ जेका पंहिंजी इबादत में बि यकीन रखे थी ऐं पंहिंजे घर जे रोज़मर्रा कमनि में बि, द होम मेकर, हीअ मुंहिंजी ठहियल आहे तस्वीर। उन खां सवाइ ही क्रॉस स्टिच न आहे, ही आम सिधा टाका आहिनि ऐं ये फ्रेंच नॉट्स आहिनि, इन में मूं ठाही आहे। ही गुल मुंहिंजा ठहियल आहिनि ऐं ही हाउसिस। घर पेंट करण जो, घर एम्ब्रॉयडरी करण जो मूंखे जुनून रहियो आहे हमेशह। घर बसि मुंहिंजी सोचनि जो मर्कज़ आहे। ही मूं पंहिंजी धीअ खे फरमाइश करे ठारायो आहे। कंहिं मैगज़ीन में डिज़ाइन आयो आहे, ये कॉटेजेस आहिनि जेके मूं पंहिंजी धीअ खां फरमाइश करे ठाराया। ऐं उन खां अलावा हिन खां अॻियां लॻल आहिनि 4 सीज़न, ही मुंहिंजा भरियल आहिनि। ही बि कंहिं मैगज़ीन मां ई ॾिठा आहिनि मूं, तव्हां ॾिसी सघो था। हिन में समर, ही गर्मियुनि जी मुंद ॾेखारी वई आहे, इसमें ये समर दिखाया गया है। फिर ऑटम है, उसके बाद यहाँ पे स्प्रिंग है, बहार जी मुंद आहे। हिन में मथे ही जेका आहे खिज़ां जी मुंद ॾेखारियल आहे। ही सॼा भर्त जा कमाल आहिनि, सुई धागे जूं पेंटिंग्स आहिनि, ईअं सम्झो। ही विंटर, सियारो। उन खां पोइ हिकिड़ी हीअ पिक्चर आहे 2003 जी भरियल आहे, मुंहिंजी धीअ जी ठहियल आहे। अहिड़ी तरह सां हिन पूरी भित ते ही सॼो जेको आहे हुनर मुंहिंजो ऐं मुंहिंजी धीअ जो ठहियल आहे। ऐं हिन खे हज़ारें कलाक भरण में लगा है, हज़ारों घंटे इस पे खर्च किए हुए हमने, और हज़ारों रुपए इनके फ्रेम्स पे, और फिर इनसे मोहब्बत करना, फिर शिफ्टिंग में इनको पैक करना, इनको एक जगह से दूसरी जगह लेकर जाना। इससे आप अंदाज़ा कर सकते हैं कि हमारे लिए ये चीज़ें कितनी इम्पोर्टेंट है। और ये आप देखिए कि घर में कितनी इनकी वजह से जो है वो एक खूबसूरती नज़र आ रही है। ये सारी मेहनत है, सारी मोहब्बत है, असां चवंदासीं प्यार जो पोरियो आहे। ठीक है। उन खां सवाइ हीअ मुंहिंजी वॉल कंप्लीट थी वई। हिन ते वधीक फ्रेम्स हणण जी गुंजाइश न आहे, जाइ त इलाही आहे, पर पोइ जेको आहे गंद थी वेंदो, इन जी ख़ूबसूरती ऐं बैलेंस न रहंदो। उन खां सवाइ मां हिन ॾाकण जी हीअ बाक़ी डेकोरेशन मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। हीअ फ्रेम्स तव्हां सां शेयर थियल आहिनि मुंहिंजा पहिरियों बि। हिते मां हिन शइ जो इज़ाफ़ो कयो आहे हिन टेबल ते। हीअ पत्थर मुंहिंजा पेंट थियल आहिनि, हार्ट्स, हिकिड़ी मां बास्केट में विझी हिते रखिया आहिनि, ऐं हिननि जी वीडियो शेयर थियल आहे पत्थरनि जी। उन खां सवाइ हिकिड़ी ॿी शइ जो मूं हिते इज़ाफ़ो कयो आहे, तव्हां ॾिसंदव, हीअ मुंहिंजो नंढिड़ो नाज़ुक हिकिड़ो डेकोरेशन पीस, जेके पखी आहिनि, ये मैंने बनाया था प्लास्टिक बॉटल क्राफ्ट के सिलसिले में। ये एक हैंगिंग है कि जिसमें ये सर्कल्स लटक रहे हैं और उस पे ये 3 जो है बर्ड्स बैठे हुए। ये एक छोटी सी डेकोरेशन की चीज़ है जिसमें कोई टाइम नहीं लगा, कोई ज़्यादा मेहनत नहीं लगी, आसान सा है, बस ये कि थोड़ी सी मोहब्बत चाहिए और शौक़ चाहिए। तो ये आहे मुंहिंजी हिन ॾाकण जी डेकोरेशन, जेका उम्मीद आहे त तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी। ऐं हिन उन खां सवाइ जेको बर्ड हैंगिंग आहे, इन जी वीडियो बि मुंहिंजी शेयर थियल आहे प्लास्टिक बॉटल क्राफ्ट जे सिलसिले में। हीअ मां सेखारे चुकी आहियां। त मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन पत्थरनि जो ऐं हिन हैंगिंग जो मां लिंक जेको आहे हिन वीडियो जे हेठां ॾेई छॾींदसि। मूंखे उमेदु आहे तव्हांखे वीडियो ज़रूरु वणी हूंदी ऐं तव्हांखे कुझु हिन मां थोड़ो शौक़ु जाॻियो हूंदो पंहिंजे घर खे, पंहिंजे ॾाकण खे डेकोरेट करण जो। अगरि वणी हुजे त लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, त जीअं मुस्तक़बिल में अञा बि कुझु मां शेयर कयां त तव्हां उहो आसानीअ सां ॾिसी सघंदव। सो हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, प्यार सां कम जो इहो प्यारो नतीजो आहे। सो इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए दफ़े कंहिं ॿी वीडियो सां, कंहिं कम जी शइ सां, कंहिं डेकोरेशन सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।